इसराइली फ़ौज गज़ा ॾांहुं इमदादी सामान खणी वेंदड़ 42 ॿेड़ियुनि खे तहवील में वरितो आहे। फ़्लोटला इंतिज़ामिया मूजिबि 42 ॿेड़ियुनि में सवार पाकिस्तान जे अॻूणे सेनेटर मुश्ताक अहमद ऐं नेल्सन मंडेला जे पोटे समेत 400 खां वधीक माण्हू इसराइल तरफ़ां गिरफ़्तार कया विया आहिनि। इसराइली कब्ज़े हेठि आयल ॿेड़ियुनि खे इसराइली बंदरगाह मुंतक़िल कयो वियो आहे। नेतन्याहू तरफ़ां इमदादी सामान खणी वेंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई ते संदसि फ़ौज जी तारीफ़ कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सामूद फ़्लोटला में पाकिस्तान जे वफ़द जी शिरकत खे अवामी ख़्वाहिशुनि जी नुमाइंदगी करार ॾिनो आहे। ट्विटर एक्स ते वज़ीर आज़म बयान जारी कंदे चयो त मुश्ताक अहमद, मज़र सईद ऐं ॿियनि पाकिस्तानियुनि तरफ़ां इमदादी मिशन में हिसो वरितो वियो। हीउ क़दम पाकिस्तानी अवाम जे पुरअमन ख़्वाहिशुनि ऐं फ़लस्तीन लाइ इंसाफ़ जी जदोजहद जी हैसियत रखे थो। ग्लोबल सामूड फ़्लोटला ते इसराइली हमले ऐं इंसानी हक़नि वारी तंज़ीम जे नुमाइंदनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ इटली, तुर्की, अमरीका, यूनान, स्पेन, ब्राज़ील समेत ॿियनि मुल्कनि में इसराइल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। एहतिजाज कंदड़नि न्यूयॉर्क में गॾियल क़ौमुनि जे हेडक्वार्टर साम्हूं एहतिजाजी रैली कढी, जॾहिं त मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि तरफ़ां वॾे अंग में शिरकत कई वई। आज़ाद कश्मीर में अमन लाइ ॻाल्हियुनि जी कामयाबीअ जी उमीद ते वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त उमीद करियूं था त आज़ाद कश्मीर में अवामी एक्शन कमेटीअ सां ॻाल्हियूं कामयाब वेंदियूं। कश्मीर में अमन चाहियूं था। असांजो दुश्मन पाकिस्तान में अदम इस्तेहकाम जो फ़ाइदो वठणु चाहे थो। असांखे मुआशी सूरतहाल जी बहितरीअ लाइ सॼे मुल्क में अमन बरक़रार रखिणो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चीनी मीडिया खे इंटरव्यू ॾींदे चयो त पुरअमन गॾियल बका ते यकीन रखूं था। सभिनी खे हिक ॿिए जी ख़ुदमुख़्तियारी जो एहतराम करणु घुरिजे। पाकिस्तान हर हाल में चीन सां गॾु बीठो आहे। क़ौमुनि खे ॻंढण में मुआशी तरक़ी थी सघे थी। चीन जो मुस्तक़बिल रोशन आहे। ओभर इलाक़ाई वारा मुल्क उन सां गॾु कमु कंदा।